अस्सलाम वालेकुम दोस्तों अज जी वीडियो में सगाल कंदासीं सिंध के नए ईंदड़ कॉमेडी ड्रामा जो केकन ते तमाम जल्द अचण वारो आहे, जंहिंजा प्रोमो ॾिठां था यूट्यूब चैनल केकन ते। तो वो तमाम जल्द रिलीज़ थींदो केकन ते, जंहिंजो नालो आहे लधो पाड़े ते। हिक कॉमेडी बेहतरीन ड्रामो आहे जंहिंमें उहे तव्हांखे अदाकार नज़र ईंदा जेके तव्हां पिंगे में पधरा में ॾिठा। त पिंगे में पधरा बि कॉमेडी ऐं बेहतरीन, हिनखे तमामु घणो ॾिठो हुयो सिंध। हुनजे कामयाबी खां पोइ केकन वारनि फ़ैसिलो कयो त असांखे अहिड़ो ई ड्रामो वरी ॿियो कढणु खपे, त हुन लाइ हुन कढियो आहे लधो पाड़े ते। त हीउ ड्रामो हिकु बेहतरीन ऐं कॉमेडी ड्रामो आहे जेको तव्हां हर छंछरु ऐं आर्तवार ते ॾिसंदव केकन ते। त इहो ई अॼु जी वीडियो। थैंक यू वेरी मच।